बाबा तुझी त हिक ॻाल्हि आहे ई कोन। हाणे चवे तो मां मीर सां ठा कंदमि, वरी सोच वच तो चलाए कहिड़ी तो पटियूं पढ़ाए वरी त चए तो जड़ो कंदोसांस। मां तो चयो न त मीर हाणे का बगराई न कंदो, वो छो वक्त जे पोयां पियो आहे। थी सके तो बाबा त ईअं न हुजे, सोट तोसां ग़लत ॻाल्हि कई हुजे। कुछ भी हुजे वक्त मूंसां कॾहिं भी कूड़ न हणंदो। बाबा तू जॾहिं मीर साम्हूं वेंदे न, जॾहिं मीर तुंहिंजे मथां हथियार सिधो कयो न त तूं भले मूंखे गोली हणी मारे छॾ, मां तोखे कुझु बि न चवंदसि। बाबा मां हाणे मीर जो आसरो लाहे छॾ, मीर सां पंहिंजो ठा कॾहिं भी कोन थींदो। बाबा जॾहिं तूं जिद छॾींदे न त ठा ज़रूर थींदो। मूं बार बार दरगुज़र करण जी कोशिश कई आहे, पर मुंहिंजी गैरत गवारा नथी करे। उन माण्हू सां हथ मिलाया जंहिं मुंहिंजी इज्जत में हथ विधा। पर मीर मूंसां निकाह करे मूंखे इज्जत बख़्शी आहे। बाबा इहा ॻाल्हि तोखे सम्झ में छो नथी अचे? निकाह ईअं नाहे थींदो कीअं मीर कयो। इहा हुन ग़लती थी वई बाबा त मीर नवाब खान जी ॻाल्हियुनि में अची वियो। इहा ग़लती ते मीर पाण ई मञे थो। मुंहिंजी मां मीर हिकिड़ी ग़लती न कई आहे, अलाए केतिरियूं ग़लती कयूं आहिनि। हाणे हुन ग़लती जे एवज़ हुनखे सिर्फ़ सज़ा मिली सघे। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।